बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। GSN जे महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो सुप्रीम कोर्ट का PP जे चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी और सिंध के वडे वज़ीर मुराद अली शाह ते सिंध काबीना समेत हर ज़िले के DCs समेत केस दाख़िल करण जो मुतालबो करे छड़ियो है। वधीक उस्मान शाहड़ी के प्रेस क्लब में रियाज़ चांडियो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो, माण्हू मुआइन रिपोर्ट न थिया आहिनि, रिपोर्ट नथो थिए। बोर्ड जे हिन दौरान अञा सिंधु दरिया में KPK ॿुॾो आहे, दरियाए काबुल मां पाणी थो अचे, पंजाब जे दरियाउनि मां पाणी थो अचे, कोहे सुलेमान जे पहाड़नि मां पाणी थो अचे, मंछुर भरी पई आहे, बलूचिस्तान जो पाणी अञा पियो अचे थो सिंध में, ऐं सिंध जे खीरथर जे जाबलू पट्टीअ जो पाणी अञा अचे पियो। उन पाणी जे निकाल जो बंदोबस्त वरी सिंधु दरिया खे काथो कट ॾींदा। सभु आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी जो मुंशी अली हसन ज़रदारी 15 सालनि ताईं एरीगेशन सिम नालन एरीगेशन जो वज़ीर उहो आहे। पैसा खाई वियो आहे, उहो वज़ीर ड्रामा पिया कनि, पाचा मथे करे पाणी में बीठा आहिनि। शर्जील मेमन ड्रामे खोर, वज़ीर आला ड्रामे खोर, उनजो चेयरमैन बिलावल ज़रदारी ड्रामे खोर, अल्लू ज़रदारी पियो ड्रामा कंदो अचे, पाणी में बीठो आहे। टटो सॼो ॿुॾी वियो, सिंध सॼो ॿुॾी। इन्हनि जे मथां मुंहिंजो मुतालबो आहे चीफ जस्टिस की, मुंहिंजो मुतालबो आहे सेशन जजनि खां, मुंहिंजो मुतालबो आहे जुडिशियल मैजिस्ट्रेट खां त डायरेक्ट FIR फोकल पर्सन जेके ज़िलनि जा आहिनि, पाणी नथो निकिरे, जंहिं जाइ ते ऑफिशियल फोकल पर्सन सिंध जा वज़ीर फोकल पर्सन थिया आहिनि त FIR दाख़िल कयो। DC MNA MPA मिनिस्टर त ॾिसो त को नतीजो निकिरंदो त मथां डायरेक्ट FIR अचे। इहो मुंहिंजो मुतालबो आहे। हिते उन्हनि ग़रीबनि वटि अॼु GSN महाज़ जो रिलीफ जी सरगर्मियूं त असां कुझु ख़ुराक उन्हनि ताईं पहुचाईंदासीं जेके ग़रीब ऐं बेपहच आहिनि, जिन ते सरकार सॼी सिंध ते तवजो कोन्हे ऐं पंहिंजा नवाज़ी जो धंधो। वज़ीर आला खे इस्तीफ़ा ॾियणु खपे त सेवण जे वेयर हाउसिस मां मच्छरदानियूं, टेंट ऐं ख़ुराक निकिती आहे। वज़ीर आला रिज़ाइन नथो ॾे। उनजे शहर उनजे हल्के मां अॼु ॿेड़ी ॿुॾी आहे, 40 माण्हू ॿेड़ीअ में मरी विया। 40 जे FIR बिलावल ज़रदारी ऐं मुराद शाह ऐं अली हसन ज़रदारी ते कढियो। ख़बर पई त इहो ज़ुल्म आहे, नाहक आहे। असां न बशकींदासीं। सॼी सिंध उथंदी, सख़्त रद्द अमल थींदो। राति जो चोरी घुमो था, घरनि में न वेही सघंदा। सिंध जे माण्हुनि जे रद्द अमल ऐं सिंध जे माण्हुनि जे ख़ुदा जे कहर ऐं सिंध जे माण्हुनि जे रद्द अमल खां डिॼो तव्हांखे न बशकींदासीं। तव्हां कातिल ऐं दहशतगर्द हो। तव्हांजा तारीख़ मुताबिक़ जीअं ॾोहारनि जो फ़ैसिलो थींदो आहे, तव्हां ॾोहारियो, तव्हांजा सिंध फ़ैसिलो कंदी। तव्हांजी महिरबानी।